آئیے اساں ٹھارو شاہ سٹی میں قیوم خاندادے جے فارم تے جکو واڑے تے اساں سیمنس رکھیو سی گلابی نکرو. تواں ہی ڈٹھو تے گلابی نکرو جا وا جی جی عمر ہے ہینر 5 مہینہ ہے. 5 مہینہ ہن جی عمر ہے. 5 مہینن جو ہی فرا تواں ॾिसो त आहे ऐं हिन जो जेकी जंहिं ढगी ते असां किरास कयो उहा हीअ ढगी आहे. ॾिसो न जेको हीअ ढगी आहे जंहिं ते असां ॿिज किरास कयो आहे. ऐं उन खां बाद बि हिन जा जेके खुर आहिनि वीचारा इहे बि गुलाबी आया आहिनि. हीअ तव्हां नक ॾिसो नक बि गुलाबी आहे. हीअ 5 महीना हिन जी उमिरि आहे. ऐं ज़बरदस्त वधीक तव्हां खां कयूं भाई ॿुधाईंदो उर्दू स्पीकिंग आहे तव्हांखे ॿुधाईंदो त ॿिज जा फ़ाइदा या छा. अॻु में बि असां हिन वटि काफ़ी चकर रखे विया आहियूं. तव्हांखे वधीक हाल अहवाल ॾींदो ॿुधाईंदो. हाँ कयूं भाई. सर ये मैंने बीज रखवाया था लुकरे का. अभी इसमें बहुत फ़ायदा मिला है और ये नस्ल बहुत अच्छी है. इससे अच्छी नस्ल कोई नहीं होगी और अल्लाह करे तो ये कामयाब भी हुआ है. हमने आपको ये नुकरा रख के दिया था. ये नुकरा ही निकला है ना. लुकरा ही निकला है. अच्छा ये इसके कितने महीने हैं? 5 महीने हुए? हाँ इसको 5 महीने हुए हैं तकरीबन. अच्छा इसका भी है ना. इसकी बेटी है, ये बच्ची है. इसकी बच्ची है. हाँ बच्ची है. ये देखो इसकी बच्ची है. कहीं भाई बीज रखवाने से फायदे हैं ना? बहुत फायदे हैं और नस्ल ये बहुत पहले भी हमने आपको रख के दिया था. बहुत रखा. ये पहले भी नस्ल रख के दी थी. अच्छा अच्छी निकली थी ना. अच्छी निकली.